आसिफ अली ज़रदारी खे ॿुधाइण थो चाहियां त सॼी सिंध में तव्हां पीपुल्स पार्टी वारनि कब्ज़ा कया आहिनि, उहे तव्हांखे नज़र नथा अचनि। मलिक असद सिकंदर सॼे ज़िले जामशोरे में कब्ज़ो कयो, उहो तव्हांखे नज़र नथो अचे। सॼे सेवण में कब्ज़ा थी विया, दुकान ठही विया, उहे तव्हांखे नज़र नथा अचनि। तव्हां 28 तरमीम जे ज़रिए सिंध खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे, कराची इंतज़ामी बुनियादनि ते वफ़ाक़ जे हवाले करे छॾी आहे, उहो तव्हांखे नज़र नथो अचे। तव्हां दरिया खपाए छॾियो आहे, उहो तव्हांखे नज़र नथो अचे। तव्हां ॿेट खपाए छॾिया, उहो तव्हांखे नज़र नथो अचे। तव्हां सिंध जो सौदो करे छॾियो, सिंधी माण्हुनि खे पिनण ते मजबूर करे छॾियो अथव। ग़रीब माण्हू अटो नथो वठी सघे, चांहि नथो वठी सघे, पंहिंजो इलाज नथो कराए सघे। आदम साईं रोज़ जे बुनियाद ते तव्हां मूंसां हलो, बान सिदाबाद में रोज़ जे बुनियाद ते नौजवान खुदकशी था कनि, नौजवान ज़हर पी था अचनि, खुदकशी जी कोशिश था कनि, के मरी था वञनि, किन खे बचाए थो वञे। वो सबब चाहे, उनजो रीज़न चाहे, उनजो हल चाहे, उनजो कारण चाहे, आसिफ ज़रदारी जी संदसि हुकूमत आहे। आसिफ ज़रदारी जी ख़राब हुक्मरानी जी करे सॼी सिंध पीअण जो साफ़ पानी पैसनि ते वठी पिए थी। गैस कोन्हे को ऐं अमन अमान कोन्हे को, अमन अमान तबाह लॻो पियो आहे। कल बि रियाज़पुर खां मोटरसाइकिल फुरे विया, कल बि 3 वारदातूं बानसिदाबाद में ॿियूं थियूं। पुलिस आगूर निंड लॻी पई आहे, IG निंड लॻो पियो आहे। SP साहब वंगार में पूरा आहिनि, इहे वंगारूं पिया था वहनि। फलाणे जो पेट्रोल पंप ठाहिणो आहे, फलाणे जो दुकान सील करणो आहे, फलाणे खे गिरफ़्तार करणो आहे। जेकॾहिं इहा रवश बंदि न थी त असां दमादम मस्कल नज़र कंदासीं ऐं सिंधी माण्हू हाणे ख़ामोश न रहंदा। सिंधी माण्हुनि जो सबुर ख़तम थी चुको आहे। असां हर उन जाइ ते पहुचंदासीं जिते ज़ुल्म, जिबर, ॾाढ नाइंसाफ़ी हूंदी। रियाज़ चांडियो जेको जे सिंध महाज जो अॻवान आहे ऐं उनजो ॾोह कहिड़ो आहे, उनजो ॾोह इहो आहे त उन हमेशह हक़ सच ॻाल्हायो आहे। सिंध ते जेके मामला थियनि था, पाणीअ जो मसइलो हुजे, दरिया जो मसइलो हुजे, कोयले जो मसइलो हुजे, ॿेटनि जो मसइलो हुजे, रियाज़ चांडियो सदाईं तव्हांखे रोडनि ते मिलियो हूंदो, सिंध जी ॻाल्हि कंदे मिलियो हूंदो। उनजो पेट्रोल पंप बदीन में बिला जवाज़ इंतकामी कार्रवाई करे पीपुल्स पार्टी हुकूमत मुराद अली शाह, आसिफ ज़रदारी उनखे बिल्डोज़ करायो आहे, जंहिंजी आउं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो।